नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्तां के बदीन मां खबर ॾींदा हलूं त बदीन वेझो बस स्टॉप यूसुफ शाह भरिसां बदीन हैदराबाद रोड ते कार ऐं डंपर जे टक्कर जे नतीजे में 2 औरतुनि सूधो 5 ॼणा फौत थी विया। हादसे में मातली वासी ड्राइवर मोहम्मद पुट गुलाम मोहम्मद खट्टी तलार शहर जा रहवासी इकबाल जतोई अजहर हुसैन जतोई साहिब मल्ला ऐं संदसि घरवारी फौत थी विया, जिन खे ईदी एम्बुलेंस ज़रिए इंडस सिविल अस्पताल पहुचायो वियो आहे। ईदी ज़रिए मौजूद बदीन हैदराबाद रोड ते जतोई ऐं मल्ला बिरादरी जे खानदान सां पहिरीं हादसो पेश आयो हो, जंहिंमें 2 औरतूं बि शामिल हुयूं, जिन खे अस्पताल पहुचाइण लाइ कार ड्राइवर गुलाम मोहम्मद खट्टी पंहिंजे कार में खणी बदीन इंडस अस्पताल पे आयो त कार तेज रफ्तारी सबब कंट्रोल मां निकिरी वई ऐं साम्हूं ईंदड़ डंपर सां टकराइजी वई। ॿिए पासे कोट गुलाम मोहम्मद वीरप्रकाश रोड ते वागरे जी वटि तेज रफ्तार कार ऐं चिंकी रिक्शा में ज़ोरदार टक्कर थियण सबब 4 ॼणा रिक्शे में सवार ज़ख्मी थी पिया। ज़ख्मियुनि में वयो कोहली, लालजी कोहली, गुलाम हैदर लेगारी ऐं गुलाम कादिर बबर शामिल आहिनि, जिन खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।